मुमल दे मां सब कुछ समझा पता समझी तो शेर कुछ कोन तो समझ तुझे समझण या न समझण सां छा थींदो? सोचण जो ऐं समझण जो वक्त उहो हुयो जंहिं वक्त मीर सां मुंहिंजो निकाह पियो पई। मुमल इंसान ही तो आहियां मां गलतियुनि खां पाक को फरिश्तो न आहियां। मञा थो मुमल तो मूंखां गलती थी आहे ऐं अहिड़ी गलती थी आहे जो मां तोखां माफ़ी बि नथो घुरी सघां। छो माफ़ी नथो घुरी सघीं? उम्मीद नथो समझी? मुमल तूं ज़ुबान सां ज़रूर माफ़ कंदी पर दिल सां कॾहिं माफ़ कोन कंदी। असां भाइरनि ॿी जी इज़त जे ख़ातिर ख़ामोश त ज़रूर रहंदी पर कॾहिं ख़ुशि रही कोन सघंदी। इहो सभु कुझु तूं सोची सघीं थो पर मुंहिंजे ख़ुशियुनि ख़ातिर तूं करे कुझु बि नथो सघीं। मुमल तो इहो कीअं सोचियो त मां तुंहिंजे लाइ कुझु बि करे नथो सघां? जंहिं ॾींहं खां तुंहिंजे दुख जी ख़बर पई आहे मां हिकु राति बि सुकून जी निंड कोन सुम्ही सघियो आहियां। मुमल शेरबा वाकई मां तोखे एतिरी प्यारी आहियां। मुमल तूं छा थी सम्झी त तूं मूंखे प्यारी न आहीं? छा तुंहिंजे भाउ तोखे ॼाणी वाणी दुखनि में धिको ॾिनो आहे? न भेण न। मुमल तोखे कहिड़ी ख़बर त तूं मुंहिंजी केतिरी प्यारी भेण आहीं? न रो शेरबा जेको बि थियो उनखे मां पंहिंजो मुक़दर समझी अॼु दिलि सां क़बूल थी कयां। वरी कॾहिं बि मुंहिंजी ज़ुबान ते शिकायत न ईंदी। ख़ुशी थी आई त मां तो जहिड़े भाउ जी भेण आहियां। घबराए न मुमल अॼु नवाब खान अचे थो उन सां तुंहिंजे मामले ते मां ज़रूर ॻाल्हाईंदुसि। अदा तूं नवाब खान खे कुझु बि न चइजांइ उनखे सभु ख़बर आहे। छा नवाब खान खे ख़बर आहे त पोइ नवाब खान सां पाण ॻाल्हि कंदो। वयो शहर ॾिसजांइ हाणे तूं कई मोटी चाल वरी कोई थी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह यामुन जल्दी कर हंध विछाए करते पुट नो वठी आयो जल्दी कर। ये तो जड़ा हुजन पुट घर पहुतो ना है ए टोक टहल शुरू जरी आई एड़न पुटन ते टोक एड़ा पुट त खुदा कहीं खे ॾे। मूंखे रुको तूं इहो ॿुधाए त चाचे नवाब खान खे अगवा लाल खान जे हथां कंहिंजे करे करायो? सोबत फ़कीर जे बदले में या सोनू जे करे? छा लाल खान नवाब खान खे अगवा कयो आहे? माशाअल्लाह तोखे ॼण का ख़बर ई न आहे। मूंखे ॿुधाए त चाचो नवाब खान किथे आहे? मुंहिंजी मुठ में बंद आहे। मूंखे कहिड़ी ख़बर त नवाब खान किथे आहे? मूंसां गॾु हूंदो आहे। वञी लाल खान वारनि खां पुछ छो खयो अथव? यो त हाणे चरियो बि समझी वेंदो त लाल खान नवाब खान खे छो अगवा करायो आहे। लाल खान अकेलो न आहे बाबा भी इन ॻाल्हि में शामिल आहे। अरे छोरा सफ़ा को ठीक कराए तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो लाल खान सां छेड़ो थियल आहे। तुंहिंजे विढ़ण ऐं ठहण जी का मुद्द ई न आहे। अॼु छेड़ो सुभाणे यारी। रामुल मां चवां थो इनखे सम्झाए त ॾियांसि न मुंडी वरी लत। जॾहिं चवां थो त लाल खान सां मुंहिंजो वास्तो न आहे पोइ मथो छो थो हणे? जेकॾहिं तूं लाल खान सां ॿधल न आहे नवाब खान मूंखे अॼु जो अॼु आज़ाद करे ॾेखार। नवाब खान कयूं मूंसां चङायूं तो आज़ाद करायासीं। वञी सोट पाण में ॼाणे मुंहिंजो चावजे हली तुंहिंजो कुझु न वञे पर नवाब खान मुंहिंजो सोरो आहे मां हुनखे आज़ाद कराईंदुसि। मां तोखे झलियो आहे त तूं सहुरे खे आज़ाद न कराए। वञी आज़ाद कराए। जेकॾहिं सहुरे खे राज़ी करे विधुई न त पोइ ज़ाल में घर वेठे मिलंदई। जॾहिं मां पंहिंजो घर ठाहियो न त मुंहिंजी ज़ाल पंहिंजे पीउ खां बग़ैर पुछण जे हलींदी ही घर तुंहिंजो आहे छो न आहे? ऐं इन जे करे सोनू हिन घर में कदम ई न रखंदी। बस हाय हाय जेको अल्लाह पाक को घुरा उहो ही मिली वञा। शुक्र आ मौला जो वरी भी सापां जो दीदार त थियो। सापां जे सर मथो सदको वञी हिकु भेरो छो 1000 दफ़ा सदको वञा है। अलाए छा पे चवे मेरा बि
मां त इहो पई चवां त अल्लाह से का तुझी टंक भजे यंख भजे मुआ को घर वेही कंथुल्ला है कि रमजान होते तो घोड़े ते घुमा दो तू भी ये घूमी तो मुझे जान छुटे सुबह शाम टंकियो मुझे बता बैठो हां हां यो रमजान मटो किया याद पई उन्हें से मिलण वही छा वाह दे मुआसर के साड़े कदे न को फजीलत जो ताला हुंदी न को अखलाक जो को लफ्ज कढियो सापा सिर मतो सदको थई सापा सजो गोठ वनी घुमी दिस मु जड़ो इज्जत वारो बियो को न मिलंदुई हाने ठहो बात बंद कर पट्टी पे तो सोहणी कढी तो वात सा बधाए न मो अञा सबुधी उठ उठाने पकड़ पाजो रस्तो त गुडई त बैठो आया री तो के अकेलो छड़े किया वना हाने उठ निकुर कर या शिकल पाजी गुम मुआ टपरा अरे रे नाना मेरा बाप अजी तो के कौन चली लासी अम्मा सा छो तो कचारू करी हले आजो जवान आया पुत्र हले आजो अरे मुखे ट्रे जा रयो छो ता ओ नानो मेरा तो सफा मुर्स मानु थी वा अरे रे बैठा छेड़ो बीची में बुझी तो समझी कमो डो त नाने मेरा बजो आही को ने डो त अम्मा जो आ जो रस्तन में केर मानु साथी गलाए माड़े धारियो आया हां वो आदम तू हारियो नहीं तो बेवरी छाई तो मुझे डाडे पड़ रही अरे छोरा मुए के हाथ न लाजो तो किथे मरी न पवे इनके कौन मारी दासी तोखे मारी दासी अम्मा तोखे हां तोखे मारदासी हमू तो सही तो चई ना अम्मा हुंदी रोज नानो मेहरा असा जी इज्जत जो इम्तिहान वठंदो अरे छोरो सापा के न मारजो जे सापा मरी वई ना समझो त मेरा भी मरियो असुल कौन मुंडासी दा मनु पठा माके मारे हली थाने ते नाने मेरा बजे मथा केस ता दाखिल करायूं न छोरा मा तोबा कई अरे सापा सामा कोन कराई दस मुझे करे मां के न मारजो मा वना तो आडे तो वनी हां अरे मा होटल ते तो वना त पोइ हली संगे डंडो में केक खरा ऐं चाय बि प्यार हां हली जो खोड़ चाहे बिस्कुट खराए तो हली जो जाती देखो मीर मंदिर चाची नवाब खान की खबर पई असा के कोन पिया बिग वाला है शेर वाला काली तन टिक टिकी दे तो कदा काली पांच भाई तू काली को है ना वार केड़ी गलत गाल कहिया या इट्टी पिट्टी मगा ना कदी कर छाती के है मां हां छाती के है इट्टी पिट्टी धाय धरती पिट्टी की कबिया मारे आराधत ना भोगड़ा तो कहे भोगड़ा कालो से भोगड़ा कना ना टकर मुठा भोग भला मस्करो आयशा बट्टी डंडो करी मथो न फाड़ियो छे अरे कावड़ी करी ना वीर मोहम्मद कुंदर पुता सब कुछ समझई तो छा तो समझी हां छा तो समझी बुधाए ना रादो विवान शहर हां तो इट्टी पिट्टी कंदी है बस अच्छे मा साथ शाहू लगे तो नवाब खान जा हमरा पुजिया छा कजे वधा हली पहुंचन असां जे हथन में के फूकड़न पाण वारी बंदूकू कोनन घबराए न लाल खान मुर्स थी मुकाबलो कबो हिनन मा हिक भी वापस कोन मोटंदो शाहू लगे तो असां घेरे में अचिया बोडिस मां चवा तो फिलहाल कुछ भी करण बेवकूफी हुंदी वधा मामलो तो खराब थी तो वने हानी छा के शाहू असां वटि न हमरा न वरी एतिरा हथियार जो असां सां मुकाबलो करे सघूं ओए छा करण घुर्जे नवाब खान मां त पटजन चरियो त नहीं थियो छाचिला नवाब खान मां त कढंदासीं नवाब खान खां सोबत फकीर ऐं नज़ीरा वापस वठणा आहिनि ओए नवाब खान जो लाश मालकन खे वापस कोन कंदुसि वधा त पोइ ही इलाइको छॾणो पवंदो वो नवाब खान के ने जगह ता वठी अली एड़ी जगह ते था रखो ये पखी के खबर न पए हलो दावरा भीरा फराज ये वक्त दुश्मनी निभाने जो ना है मुझे रस्तो न रोक्यो सोटरा
तू छा तो समझी त लाल खान वारनि सां मिली नवाब खान खे अगवा करे तू असांजे अखियुनि में मिर्च विझी वेंदे। शेर तूं ग़लत फहमीअ जो शिकार थियो आहे। मुंहिंजो लाल खान वारनि सां को बि वास्तो न आहे। वास्तो कीअं न आहे? हाँ बाक़ी वाठा वठी कॾहिं निपतो ई? मूंखे लाल खान वारनि जी तलाश आहे। नवाब खान खे हुननि जे चंबे मां आज़ाद कराइणो आहे। सुभान अल्लाह, सिधो सिधो ॿुधाए त लाल खान ऐं नवाब वारा किथे आहिनि? न त अॼु तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त लाल खान वारनि जी तलाश में भटकंदो कोन हुतां। नमूने बाज़ी छॾ सोट, सिधो सिधो ॿुधाए नवाब खान खे किथे लिकायो अथव? शेर मूंखे पाण नवाब खान जी तलाश आहे। शेर ही सिधी तरह कोन ॿुधाईंदा। अच त हिननि खे पकड़े ऐं सज़ा ॾियो। न गुलबार, हिननि खे मंज़िल ते पहुचण ॾे, असां बि उते पहुचूं था, पोइ ॾिसूं था त केरु सचो आहे केरु कूड़ो। शेर मूंखे ख़ुदा जो कसम, मां पाण नवाब खान जी तलाश में निकितो आहियां। फराज़, अड़े मूंखे तुंहिंजे पीउ जे मकारनि जी ख़बर आहे। अड़े रन मथो न हण, घर में वेही आवाज़ न कट। लाल खान एतिरो चालाक आहे जो कंहिंखे वठी कोन ॾींदो। बदू वारो पुट हलियो आहे फराज़ खान, छॾाए नवाब खान। कॾहिं बि पुट खे दुआ न कजाए। कहिड़े लछणनि ते दुआ कयांसि? हाँ? ॿिया त दुश्मन मुंहिंजा परे वेठा आहिनि, इहो त मुंहिंजे हाम ते चढ़ियो वेठो आहे, हाम ते। सजण थोड़ी आहे, दुश्मन आहे उहो मुंहिंजो। आहा, पंहिंजो ई पुट तुंहिंजो दुश्मन थी विया। सजण त तुंहिंजा ॿिया आहिनि न, बख़्शू ऐं ॾिने वारा। ॻाल्हि त ॿुध, तोखे चयो त मुंहिंजे घर में ईंदी चो आहे। हाँ? अॻु भेल भॼी वई। सापा जे सर मथो सदको वञी तुंहिंजे घर जी चोरी करण आई आहियां। जेके लखे रुपया तुंहिंजे घर में पथरिया पिया आहिनि। ॻाल्हाए कीअं थी? तोखे डपु नथो थिए? अड़े मार पई, हिकु ॾींहुं तोखे डंडे सां आराम करे विझंदो। उहे बि चवंदा आहिनि गिदड़ बि पंहिंजी दर ते शींहं। अड़े तूं हाणे इहा पंहिंजी फाफा बंदि कर। कोई कोन तूं हाणे तोखां डिॼे। हाणे तस्बीह खण या अल्लाह अल्लाह वेही करे। हाणे वाए त बंदि कर, वञ पंहिंजे घर। तूं छा मूंखे मारी दे? तूं को सखणी देई ॾाॾर, बाक़ी इहो पंहिंजो घर में छॾी कोन थो। अड़े जामुल, ॻाल्हि त ॿुध, आख़िर हिन रन जी भर्ती छा आहे? खण लट। सापा जे सर मथो सदको वञी अचई बापू न इहो त न रुगो रननि जा मथा फड़ या फाइटरे जे मार। राणीअ रहमान खे मारी दे। अड़े हेतिरनि ॾींहंनि खां वेठा त तुंहिंजे हाम ते मुंग ॾरनि, हाणे मारी न ख़बर पवे। भाई भला तूं टिकरूं ॾेई न मोए जे हथां खून कराईंदीअ छा? अहिड़ी है जामुल, सापा जे सर मथो सदको वञी। अड़े हे खून कंदो। अड़े जेकॾहिं हिन खून कया न त मां तोखे मुफ़्त में छॾाए ॾींदसि। जामुल, मां वञा थो उतां ते। ही रन हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजे हथां मरंदी ज़रूर। हा। निकिरे जामुल, तोखे चाह जो चुको त पिया नहीं। आपकी हवाला पहुंची है केना वा एक्चुअली चाह जो ढुक त ठाया बाकी नजीरा जा हवाला जई। लाल खान, मां भी तो के आखिरी भेरो तो चवाए, इज्जत नहीं में थई त मुंह हथ कट। तू सोबत फकीर ऐं नज़ीरा असांजे हवाले कर त तो मुंह हथ कढूं। सवाल ही पैदा नथो थिए त नज़ीरा तव्हांजे हवाले कयां। बाक़ी सोबत फकीर सां एतिरी राय त थींदी त उनखे पुलिस जे हवाले कयां। जे इज्जत सां नज़ीरा खे तलाक ॾींदो त आज़ाद घुमंदो। नवाब खान साल खे त तलाक सोबत बि कोन ॾींदो, भली मामलो पुलिस में वञे। जेकी माण्हू ज़िंदगीअ में कुझु बि नाहिनि करे सघंदा, उहे सिर्फ़ तव्हां वांगुरु हवाला कंदा आहिनि ऐं तव्हां सिर्फ़ हवाली आहियो बस। सोट नवाब खान, न वक़्त ताईं असां मसइले खे ॻाल्हियुनि में हल करणु पिए चाहियो, पर तो हथियारनि जी रांदि शुरू कई आहे न। हथियार असां वटि बि आहिनि। ऐं कन खोले ॿुधी छॾ नवाब खान, जेकॾहिं सोबत ऐं नज़ीरा असांखे न मिलिया न त पोइ तोखे जहिड़ो कोन छॾींदासीं। नवाब खान खे तव्हां ॿई मारींदव? अड़े हेॾे, नवाब खान खे माण वारो को हेॾी मण जी दिल रखी पोइ मैदान में लहे, तव्हां मारींदव नवाब खे? सोट, इहा बि तुंहिंजी हसरत अॼु पूरी थी वेंदी। हल त हलूं। केॾांहुं हलो? उते तोखे खणी हलूं जिथे तुंहिंजे वारसनि खे
हड्डीअ जी छेत बि कान मिलंदी। लाल खान मूंखे ख़बर आहे मां मुड़ुस माण्हू आहियां ऐं मुंहिंजो मौत बि कंहिं मुड़ुस माण्हूअ जे हथों ई थींदो। पर अफ़सोस तव्हां उन्हनि मां न आहियो। हलो जेॾां बि वठी हलो मां तयारु आहियां। सोट अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त लाल खान उठनि खे चोराबा कीअं पाराईंदो आहे। मंज़िल ते पुॼंदे तोखां सभु सुवाल पुछंदुसि। तव्हां अजायो हिन वॾा अधिकारी पिया सोचो जेसिताईं सबूत फ़क़ीर नज़ीर असां वटि आहिनि तेसिताईं वाजी बाबा खे को नुक़सान नथा पहुचाए सघे। मुराद इहा ॻाल्हि त सही आहे, पर लाल खान नवाब खान खे केतिरी तकलीफ़ में रखियो हूंदो इहो तूं नथो ॼाणे। अमां जानी हाजी बाबा अकेलो न आहे, असां ॿियो माण्हू बि गॾु आहे। पर उहो छा कंदो लाल खान वारनि खे? उहे त जलाद आहिनि, हुननि जे अंदर में त बाहियूं आहिनि। हिकिड़ो मिंट बि बाबा खे सुकून सां जीअण न ॾींदा। अमां जानी तव्हां को फिक्र न कयो, सभ खां सभु फराज़ ताईं हाजी बाबा खे आज़ादु करण लाइ घरां निकितल आहे। फराज़ बि? हा, मूंखे कुझु देरि पहिरियां शेर फ़ोन करे ॿुधायो सभिनी गॾिजी लाल खान जो गहरो तंग कयो आहे। हलो अल्लाह साईं ख़ैर कंदो। मुराद तूं वे, तोसां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि करणी आहे। हुकुम कयो मां जानी, मां बीठो आहियां। तव्हां सां गॾु वेहण जी गुस्ताखी मां कीअं कयां? तूं वे थोरी देरि जे लाइ। तूं पंहिंजो पाण खे नौकर न पर हिन घर जो भाती सम्झ ऐं वेही करे ॻाल्हि कर। मुराद ग़लती इंसाननि खां ई थींदी आहे। मूंखां या सोनूअ खां बि हिकु ग़लती थी जंहिंजो तोखे ॾुख थियो हूंदो। असां ॿई तोखां माफ़ी था वठूं। अमां जानी हिन में तव्हांजी का बि ग़लती कोन्हे। जेकॾहिं तव्हां जी जॻह ते ॿियो केरु हुजे हा न उहो बि ईअं सोचे हा। बहरहाल मुराद इंसानियत इन जो ई नालो आहे त इंसान पंहिंजी ग़लती तस्लीम करे। ख़ैर आहे मुला हिकु ॿियो हुकुम। मुराद तुंहिंजो छा इरादो आहे? तूं सोनू जो सहारो बणिजी सघंदी? सहारो? अमां जानी नज़रुनि मां किरल शख़्स कॾहिं बि कंहिंजो सहारो नथो बणिजी सघे। सोनू खे खोड़ सहारा मिली वेंदा। सोनू कंहिं ग़रीब जी औलाद त आहे ई कोन। मम्मा तव्हां हिन मामले ते मुराद सां न ॻाल्हायो। मां मुराद सां पाण ई ॻाल्हाईंदसि, का जल्दी न आहे। अइया मुलाला तोखे ख़ुशि कंदो भई सॼे ॾींहं जा थक लाहे छॾियो। अहिड़ी चाहे भली प्यारी अधी साहब बनीअ में कोडारणी आई आई छा थक थिया? साभा जे सिर मथो सदको वञी ॼामल। हाणे बनी बारे करण जी मुंहिंजी का उमिरि आहे? ऐं घर खां वठी तो ताईं पहुती आहियां। संद संद साणो लॻो पियो आहे। अमां तूं रुगो घर हल, तुंहिंजी अहिड़ी ख़िदमत था कयूं जो तुंहिंजा सभु थक लही वेंदा। साभा जे सिर मथो सदको वञो ॾाइणो हिते बची मूंखे ॻोल्हे न तूं है। हां कीअं न ॻोल्हे लंदासीं? हाणे ताज़ो ताज़ो चाचो मेरा बि असांखे मेणा ॾेई वियो आहे। तूं मां रमज़ान सां छो मिलण वई है? ओ साभा जे सिर मथो सदको वञो। शर्म कयो, कुझु शर्म कयो। अरे ने मेरा बजे वातड़े वांगुर तव्हां बाड़े बेशर्म थी विया हो। मां का अहिड़ी आहियां छा? मां दिलि न फिरंदे देरि न आहे लॻंदी, इन करे तुंहिंजे मथां अखि रखणी पवंदी। अखि छोरा बुढ़ी को था मरो। हां तव्हांखे ॼमण जी बि का ज़रूरत हुई? वो न ॼणी हाल कीअं था मनू? हा हा असां तोखे मिंतू कयूं त असांखे ॼण। अरे छोरा हाणे माठ करे पीओ। मां थी जामुल सां ॻाल्हि करे वठां त पोइ हली मां तव्हांखे घर सिधो थी अचां पाणी। अमां सिधा त आहियूं, अञा छा सिधो कंदी आहे? वधीक तकलीफ़ न कर। मां असां जहिड़ा पुट त का मां ॼणे के सदाई पाण बेस्ता थियनि ऐं मां जी इज़त कनि। जामुल हे बक बक करण खां मुड़ो ताईं कोन। साबा जे सर मथो सत को वञी जो मां तोसां ॻाल्हि कयां। हा हा असां वाद ते हथ ॾेई था पियूं, तूं मासी जामुल खे ॻाल्हि ॿुधा। जामुल ॻाल्हि ई अहिड़ी आहे, हिन चंडनि जे साम्हूं मां तोसां नथी करे सघां। न त सॼे ॻोठ खे वञी पढ़ो ॾींदा। हलो मां तोखे पुटनि ते एतबार कोन्हे, अॻे तहिड़ी कोन हुए। ओ छोरा हलो घर त मां तव्हांखे सॼी ॻाल्हि ॿुधायां थी। जामुल मां तोखे सुभाणे अची सॼी ॻाल्हि ॿुधाईंदसि। हिन छोरनि खे पहिरीं मां घर ताले में बंदि करे अचां। हलो हलो निफा हलो पोयो भगा आज निफा लानत पएव यादे वञा काली पोयो हलो। ऐं तोखे वरी कंहिंजे दुख वरायो आहे? हा कहिड़ो फैलड़ो मुंहुं करे वेठी आहीं? अलाए काथां अची असांजे मथे में लॻी आई। देखो तू मुझे मथे में न लग, पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाए। मूंखे उहो वठी आयो आहे न। भले निकर
घर में सुकल सांठी असा जा मर्द माराण जरा असा घर आई ता घर में छो निकरा ओ तुंजे चवणते शेर अचे पोवी दस अचे शेर त तोखे माइटन जी टिकट थी वठलाया के थी तू जेबुल सा गलाई फंटरे जेबुल खण का सोया लट कर हली बाल मोटाए हां तो जी वाले केर में का है विया साबा जे पुटन मुसा दुश्मनी कया कुकड़ के आफीम दई पांचो कुकड़ माराए 2.5 लाख कमाया मुझो कुकड़ माराए छजो मुझो लाख रुपयो हार जियो अरे हल हल देर न कर हल हल छोरी देर न कर हल ताली सा पांचे पुटन के को सट को जाऊं ए लख भी मोटायो जाऊं सापा सा जेड़ो करे सब पैसा खसे इंदी मास अजी छो ना हलंदिया घर अकेलो आ अज कोन हलंदस ही नजीरा जो घर में बैठिया नजीरा हिन जी असर घर के छजा ही अकड़ी असा जी खैर खाए मुआ तो के केड़ो नुकसान पोतो नुकसान पोतो कोने पर पहुंची सके तो आई त असा जे दुश्मन जी नो न असा घर का निकरो सजे घर के बुहारो हली वनी तो पो चाचा मेरा बुद्धि तो न जेबू जु गालियो हां बाबा गालियो तो बुधा दो पर अजकल कहते एतबार करना चाहो आ सज्जन है दुश्मन जी का खबर ही कान थी पवे तोखे खबर पवे या न पवे मुखे सब खबर है जेब लगेरी ने हेठा आनन कढण वारी आ दुश्मन ही सजण के चंगी तरह सुञाणा थी वडे पुछड़े बुरियांद वारी आ हरी है मेसड़ी मुझे आलो इए बिठी आई जड़ सपा का गरीबड़ी हो जी